इते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। लाड़काने जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल मां शागिर्दियाणी नौशीन शाह जे लाइ हथ अचण वारे वाक़िए जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठी छॾियो आहे, जॾहिं त रिपोर्ट तलब कई वई आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। DIG मज़हर नवाज़ शेख ऐं SSP इमरान कुरैशी हॉस्टल पहुची कमरे जो जाइज़ो वरितो आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा बयान रिकॉर्ड बि कया विया आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में ईंदड़ महीने रिथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, जॾहिं त तालीमी इदारा अणॼातल मुदे ताईं बंदि कया विया आहिनि। अपडेट कयूं पिया। लाड़काने जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल मां शागिर्दियाणी नौशीन शाह जे लाश हथ अचण वारे वाक़िए जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो आहे। DIG मज़हर नवाज़ शेख ऐं SSP इमरान कुरैशी हॉस्टल पहुची कमरे जो जाइज़ो वरितो आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। तफ़सील वठंदासीं लाड़काने मां रशीद समो खां। रशीद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत। लाड़काने जी चांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल मां शागिर्दियाणी नौशीन शाह जो लाश हथ अचण वारे वाक़िए जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हुनजो नोटिस वरितो आहे ऐं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां रिपोर्ट तलब कई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु कुझु टाइम अॻु कुझु कलाक अॻु DIG लाड़कानो मज़हर नवाज़ शेख बि SSP लाड़कानो इमरान कुरैशी सां गॾिजी ऐं SSP कंबर शहदाद कोट सां गॾिजी हॉस्टल जे रूम मां जितां शागिर्दियाणी नौशीन शाह जो लाश ठथायो उन जाइ जो मुआइनो कयो ऐं जेके शागिर्दियाणी हुयूं, जेकी शागिर्द हुन सां रूम पार्टनर हुई, उन खां ऐं ॿियूं शागिर्दियाणियूं जेकियूं उन खां उन DIG लाड़कानो बयान पिणु वरिता आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त इहा गुज़िरियल ॾींहुं बि SSP लाड़कानो ऐं जेकी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आहे उन्हनि उनजे वालिद हिदायत शाह जे साम्हूं शागिर्दियाणियुनि खां बयान पिणु वरिता ऐं वाक़िए वारे हंध खां वाक़िए वारे हंधि जिते उनजो लाश टंगियल हो नौशीन शाह जो, उन वारसनि जे साम्हूं उहो लाश लाथो वियो। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त इन जे हवाले सां DIG मज़हर नवाज़ जी जेकी मीटिंग आहे उहा हलंदड़ आहे यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर अनिल अता रहमान सां, ऐं हिन वक़्तु जेकी मीटिंग आहे उहा हलंदड़ आहे ऐं इहो ॿुधायो पियो वञे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां हिकिड़ी अलॻि सां कमेटी जोड़ी वेंदी जेकी इन मामले जी वधीक जांच कंदी। ऐं हिन वक़्तु जेकी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां अहिड़ो नोटिफिकेशन पिणु कढियो आहे जंहिंमें चांडका मेडिकल कॉलेज हॉस्टल नंबर मां जेके शागिर्दियाणी हॉस्टल जे रूम मां जेको शागिर्दियाणीअ जो लाश हथ आयो उन वाक़िए खां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में ईंदड़ महीने खां रखियल जेके समूरा इम्तिहान आहे उहे मुलतवी करे समूरी तालीमी इदारनि खे अणॼातल मुदे ताईं बंदि करे छॾियो आहे। शागिर्दनि खे हिदायत कई आहे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया त हू हॉस्टल ख़ाली कनि ऐं यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर जी मंज़ूरीअ सां यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार अहिड़ो जेको आहे लेटर कढियो आहे, सर्कुलर मूजिबि हुन में लिखियो वियो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी मातहत हलंदड़ चांडका मेडिकल कॉलेज BB आसफा डेंटल बेनज़ीर कॉलेज ऑफ नर्सिंग इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी ऐं इंस्टीट्यूट ऑफ एंड साइंस इदारे खे अॼु खां 25 नवंबर खां अणॼातल मुदे ताईं बंदि करे ऐं दिसंबर महीने में रखियल समूरा इम्तिहान पिणु मुलतवी कया आहिनि, जिन जो शेड्यूल बाद में जारी कयो वेंदो। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।